ओ मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रुवारे पर चाहीं तोसां कोई कोन पुछे थो न के तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पहण थो पीहाई के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पहण थो पीहाई मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रुवारे पर चाहीं तोसां कोई कोन पुछे थो न के तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पहण थो पीहाई के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पहण थो पीहाई कॾहिं तत जहा के वाली वया बणजी दर दर साली कॾहिं तत जहा के वाली वया बणजी दर दर साली तोखे आई रब जलाली वही तुंहिंजी थी बदहाली तुंहिंजी आहे बेपरवाही तूं थो शाहन खे बि पिनाई तुंहिंजी आहे बेपरवाही तूं थो शाहन खे बि पिनाई मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रुवारे पर चाहीं तोसां कोई कोन पुछे थो न के तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पहण थो पीहाई के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पहण थो पीहाई कोई एॾो ग़रीब थिए थो जो पेट न पाले सघे थो कोई एॾो ग़रीब थिए थो जो पेट न पाले सघे थो को बुख ते वेला वेहे थो को गोश्त कुतनि खे बि ॾे थो के मरी विया कमाए कमाए कंहिंखे वेठे थो खाराए के मरी विया कमाए कमाए कंहिंखे वेठे थो खाराए मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रुवारे पर चाहीं तोसां कोई कोन पुछे थो न की तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पहण थो पीहाई के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पहण थो पीहाई पयो मिनथू नबियूं करे थो पढ़ू कलमो चाचा चवे थो पयो मिनथू नबियूं करे थो पढ़ू कलमो चाचा चवे थो नबी रोई पाण पवे थो तबे कलमो न चाचो पढ़े थो बणियो भाटियो जन्नत वारो ऐं चाचो बाहि पुॼाई बणियो भाटियो जन्नत वारो ऐं चाचो बाहि पुॼाई मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रुवारे पर चाहीं तोसां कोई कोन पुछे थो न की तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पहण थो पीहाई के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पहण थो पीहाई तुंहिंजा दुश्मन खाइनि मुर्गियूं तुंहिंजे दोस्तनि खे सुकियूं मानियूं तुंहिंजा दुश्मन खाइनि मुर्गियूं तुंहिंजे दोस्तनि खे सुकियूं मानियूं कंहिंखे बंगला कंहिंखे मारियूं कंहिंखे झूपा कंहिंखे झुकियूं पंहिंजे दोस्तनि खे तूं दुखनि ते कीअं राज़ी थो पियो रहाई पंहिंजे दोस्तनि खे तूं दुखनि ते कीअं राज़ी थो पियो रहाई मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रुवारे पर चाहीं तोसां कोई कोन पुछे थो न की तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पहण थो पीहाई के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पहण थो पीहाई हुते करट में दोस्त कपाई हेॾे पाण मसीह बचाई हुते करट में दोस्त कपाई हेॾे पाण मसीह बचाई किनान खे गर्क कराई ऐं नूह नबीअ खे रुआरी पंहिंजी बेपरवाही मौला कीअं ज़ाहिर पियो थो कराई पंहिंजी बेपरवाही मौला कीअं ज़ाहिर पियो थो कराई मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रुवारे पर चाहीं तोसां कोई कोन पुछे थो न की तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पहण थो पीहाई के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पहण थो पीहाई
दर ते हर हर बारी आ उलरे हफीज़ जी दारी तुंहिंजे दर ते हर हर बारी तुंहिंजी ज़ात आहे बाझारी कर मूं ते पंहिंजी सतारी मुंहिंजे ऐबनि खे तूं मेटे छल पंहिंजो पाण पसाई मुंहिंजे ऐबनि खे तूं मेटे छल पंहिंजो पाण पसाई मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रोआरे पर चाई तोसां कोई कोन पुछे थो न की तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था तंहिंखां पाण तूं पीहाई के त खिलियो खीर पीअनि था तंहिंखां पाण तूं पीहाई के त खिलियो खीर पीअनि था तंहिंखां पाण तूं पीहाई। मेरे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।